नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त उमेर बाब जे टिन भाउतियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं फुर्तियूं कंबर ऐं मेहर जे जाबलू पट्टी ते पुलिस जो ऑपरेशन जारी आहे। हैदराबाद ऐं लाड़काणे जे DIG जी अॻवानी में पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि। PPMPA सरदार चांडियो जी कंबर वारे बंगले ऐं हुड़तल वारे इलाइक़े में रिहाइशगाह खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। नाज़रीन अवांखे अपडेट था कयूं उमेर बाब जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं फुर्तियूं कंबर ऐं मेहर जे जाबलू पट्टीअ ते पुलिस जो ऑपरेशन जारी। हैदराबाद ऐं लाड़काणे जे DIG जेल जी अॻवानी में कार्रवाई कई वई आहे। इन हवाले से राब्तो किया है PPMPA सरदार चांडियो साहब से। अस्सलाम वालेकुम सरदार चांडियो साहब। वालेकुम सलाम। सरदार चांडियो साहब गुज़रियल ॾींहुं फरियादी धुर सां IG साहब जी मुलाक़ात थी है ऐं अॼु अवां जे ॿिनि रिहाइशगाहनि ते जेको आहे सो पुलिस ऑपरेशन कयो आहे। इन हवाले सां अवां जो छा मौक़िफ़ आहे? साईं मुंहिंजो मौक़िफ़ क्लियर आहे। जंहिं ॾींहं खां वठी असां पहिरें ॾींहं खां चऊं था त असांखे कूड़नि केसनि में कूड़नि इन मामलनि में असांखे छुॾियो थो वञे। IG साहब कल्ह पाण उन्हनि सां गॾु मीटिंग करे कमिटमेंट उन्हनि जे घर में बंदि कमरे में करे आयो आहे त असां तव्हांजे घरनि ते हिननि जे घरनि ते रेड कंदासीं, तव्हां असांखे सुप्रीम कोर्ट में न छिकियो। इहा कमिटमेंट IG साहब पाण उन्हनि सां करे आयो आहे। जी अच्छा सरदार साहब हिन पुलिस जी चढ़ाई खां बाद में तव्हां चओ पिया त IG उन्हनि सां कमिटमेंट कई आहे, इन खां बाद में तव्हांजो अॻिते जो लाइ अमल छा आहे? जी सरदार साहब तव्हां चओ पिया त IG उन्हनि सां कमिटमेंट कई आहे चढ़ाई जे हवाले सां या हुननि खे चयो आहे त इन हवाले सां अव्हांजो अॻिते जो लाइ अमल छा आहे? ग़ालिबन असांजी लाइन मुनक़ता थी वई आहे। MPA सरदार चांडियो साहब सां कोशिशि कंदासीं त उन्हनि सां हिकु भेरो ॿीहर राब्तो थी सघे असांजो। नाज़रीन अवांखे अपडेट कयूं पिया उमेर बाब जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं फुर्तियूं कंबर ऐं मेहर जे जाबलू पट्टीअ ते पुलिस ऑपरेशन जारी आहे। हैदराबाद ऐं लाड़काणे जे DIG जी अॻवानी में पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर राब्तो कयो आहे PPMPA सरदार चांडियो साहब सां। सरदार चांडियो साहब इहो ॿुधाइजो त अवां चओ पिया त IG जेको आहे सो फरियादियुनि सां कमिटमेंट कई आहे ऐं घरनि ते चढ़ाई लाइ उन्हनि खे चयो आहे त इन हवाले सां अव्हां जो अॻिते जो लाइ अमल छा आहे? सरदार साहब आवाज़ अचे पई अव्हां खे? हेलो जी सरदार साहब तव्हां चयो पिए त IG जेको आहे सो हुननि सां कमिटमेंट कई आहे घरनि ते चढ़ाई जे लाइ ऑपरेशन जे लाइ, इन हवाले सां अव्हां जो अॻिते जो लाइ अमल छा आहे? साईं असांखे ऑपरेशन जी ज़रूरत ई कोन्हे। लिस्ट ॾियनि त बाबा फलाणा तव्हां अचे असांजे फलाणे थाणे ते वियो त असां हलाईंदासीं। असां को चोर न आहियूं जो कंहिंखां लिखंदासीं मुंहिंजा था। बाक़ी इहो तयारी आहे। जी ठीक है, वॾी महिरबानी सरदार चांडियो साहब इन हवाले सां टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन अवांखे अपडेट पिया कयूं उमेर बाब जे टिन घर भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं फुर्तियूं कंबर ऐं मेहर जे जाबलू पट्टीअ ते पुलिस ऑपरेशन कयो आहे। हैदराबाद ऐं लाड़काणे जे DIG जे अॻवानी में पुलिस कार्रवायूं कयूं आहिनि।